नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा सुप्रीम कोर्ट वरन कब्ज़न बाद रस्तन घटिन पाड़न ऐं फुट पाथन तां हददखलियूं हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जा समूरा म्यूनिसिपल कमिश्नर्स खे तलब कयो वियो आहे। अदालत पंहिंजे फैसले में चयो आहे त म्यूनिसिपल कमिश्नर्स हददखलियूं हटाए रिपोर्ट पेश कनि। हैदराबाद, लतीफ़ाबाद ऐं कासमाबाद जे म्यूनिसिपल कमिश्नर खे नोटिस ॾियाम शुरो बदी, जेकमाबाद, ठठो, लाड़काणो ऐं सखर जा म्यूनिसिपल कमिश्नर तलब सुप्रीम कोर्ट सां गॾु कश्मीर, खैरपुर, मटियारी, शिकारपुर, थरपारकर, सिजावल जे म्यूनिसिपल कमिश्नर्स खे तलब करे वरितो आहे। अदालत तरफ़ां मीरप्रकाश, कंबर, उमरकोट, नौशर, फिरोज, शदादकोट ऐं बेनज़ीराबाद जे म्यूनिसिपल कमिश्नर्स खे रिपोर्ट सूदो तलब कयो वियो आहे। कराची जे बि समूरनि DMC एडमिनिस्ट्रेटर्स खे रस्तन, पाड़न, घटिन ऐं फुटपाथन तां हददखलियूं हटाए रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।